न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया रुकन बुरडा खां। यूसी वली मोहम्मद कीरियो में फंक्शनल लीग के एक वडो सियासी झटको। मरी बिरादरी जी मौजूद शख्सियत रईस फरीद खान मरी पंहिंजी बिरादरी समेत फंक्शनल लीग के अलविदा चई पीपीए में शामिल थी वई। थियल तकरीब के पीपीएमएन नवीद डेरो अॻूणे एमपीए हाजी राना अब्दुल सत्तार राजपूत पीपी तालका सदर संजोरो शेर मोहम्मद रिंद सैयद सब्तीन शाह अली नवाज कीरियो अहमद अली रिंद अली हसन कीरियो राजा आफ्ताब लिगारी खादिम खासकेली अवैस खासकेली खान मोहम्मद मरी वजीर मोहम्मद मरी अमीर अली कीरियो एजाज रिंद खिताब कंदे चयो त हाजी फरीद मरी काफ़ी वक्त खां पोइ हिकु भेरो ॿीहर पंहिंजे सियासी घर पीपीए में वापसि मोटी आयो आहे। असां खेसि दिलि सां क़बूल करे भलीकार चऊं था। बलदियाती चूंडूं ज़िले सागर अंदरि असां जियारनि लाइ हिकु वॾो सियासी इम्तिहान आहे। असां उन सियासी इम्तिहान में हमेशह जीअं वॾी लीड सां पास थींदासीं, छो जो हाणे ज़िले सागर में हिकु ई नारो गूंजी रहियो आहे, उहो जीए भुट्टो जो नारो आहे, जेको अवाम जो नारो आहे। तकरीब में आयल पीपी अॻुवाननि खे मेज़बान हाजी फरीद मरी जीए भुट्टो जे नारनि सां सिंध जी सकाफ़त अजरक उपाराई। रिपोर्ट करे जान मोहम्मद बे न्यूज़ रुकन।